रहीम जो कौम जियारे सो जिंदो रहंदो जो कौम जियारे सो जिंदो रहंदो जो आम उजारे वो जिंदो रहंदो मुखे तारीख ऐं तकदीर ॾिनी पक्का जो सिंध संवारे वो जिंदो रहंदो सकाफती मेले के रौनक बख्शीदड़ हाज़िर महफिल मुअज़्ज़िज़ीन सहाफ़ी हज़रात ऐं सिंध धरतीअ सां मोहब्बत करण वारा सभई दोस्तों अवां जी ख़िदमत में अब्दुल गफ़्फ़ार दर्स जो सलाम क़बूल करो दोस्तों गुज़िरियल साल जीअं इन साल में पाण सभिनी गॾिजी सकाफ़ती रंगनि जी महफ़िल मचाई आहे जहिड़ी तरह रलीअ जा मुख़्तलिफ़ रंग चट ऐं कुंगरियूं बची रलीअ खे रौनक बख़्शी थियूं अहिड़ी तरह असांजा सकाफ़ती रंग ऐं तव्हांजा मुर्कदड़ चेहरा गॾिजी धरती मां ऐं सिंध खे उजागर कनि था ऐं खेसि रौनक बख़्शनि था जी हाँ दोस्तों मुझी धरती जा लातादाद ऐं लाज़वाल सकाफ़ती रंग आहिनि मुझी धरती ते बादल जे फज़ल ते झाड़ तड़ींदड़ हारी अॼु बि पेहे ते वेही पोड़ी थो वॼाए रूह खे राहत बख़्शे थो त बकरियुनि जो धड़ तारींदड़ जनार जॾहिं बकरियुनि खे टाई ॾेई का बकरी वेही चपनि ते चंग रखी चोड़े थो त वाट वेंदड़ जे बदन मां बि सरीरूं कढी थो छॾे दोस्तों मुझी धरती ते मेला मचनि था मल्लनि जा मुक़ाबला बि जारी आहिनि ॾाॾनि जी गोए बि थिए थी घोड़नि जूं डोड़ूं बि थियनि थियूं त घोटनि जूं टेलियूं बि दुल्हन शरनाइनि सां निकिरनि थियूं मुझा सड़ो मुखे पंहिंजी हज़ारे सालनि जी पुराणी तहज़ीब ते फ़ख़्रु ऐं नाज़ आहे पोइ मुंहिंजो लिबास शलवार कमीज़ हुजे आला ऐं नसलपुर जी अजरक हुजे सकरनि सईदाबाद ऐं शहदाद कोट जी सुहिणी सिंधी टोपी हुजे आला जी ॻाढ़ी खट ऐं हिंदोरो हुजे या हथ जी चिटियल टाइल हुजे पर सभिनी जा रंग ऐं सुटाव आसमान में चंड तारनि खां बि सूंहं में सरस पाइजे थो मुंहिंजा दोस्तो मुझी सिंध धरती सरापा सूंहं आहे मुझे थर में अॼु वठंदड़ गच सॼी दुनिया लाइ कशिश रखे थो ऐं शाइरनि खे सिंध जो सिटाव करते मजबूर करे थो कपिड़े जो खतो ऐं मरकोट जी लोई अॼु बि लॼ जो उञाण बढ़ियल आहे ॿेड़ जो माओ अञा बि मशहूरु आहे ॿेड़ जी मेहंदी अॼु बि रंगीन आहे अॼु बि ताकूं आबाद आहिनि त सहेली जी कुअं ते खेचल अञा बि जारी आहे मुंहिंजा दोस्तो इन शानदार तहज़ीब में न्याज़ ऐं निबड़त शर्म हया त बेमिसाल आहे जिते न्याणीअ खे क़ुरान जो दर्जो ॾिनो वेंदो आहे त तॾहिं ते हली आयल खे ख़ुदि बि माफ़ कयो वेंदो आहे पर उन सां गॾु अरदाई दिलेरी बि बेमिसाल आहे ज़िम्मन जी ताक़त अॻियां मुंहिंजी तहरीब कॾहिं बि न झुकी आहे कॾहिं हेमू ऐं ओशू जबर सां टकराईंदे तारीख़ रक़म कई त कॾहिं रूपले कोलीअ अंग्रेज़ सरकार खे टोटा चबाया आहिनि साथियों पंहिंजे हक़नि जे आसरा ते कॾहिं सूफ़ी शाइर आहे त हारिस सां हिकु थी बीहे थो त सिंध जा हुकूमत छा दिल्ली सरकार बि थरथरे में पइजी थी वञे ऐं खेसि साज़िशी ज़रिए सही त कराए थो वञे पर उहा तारीख़ हर हंधि विराइजे थी पर उहा तारीख़